के बुज़ुर्ग चयो आहे त दुनिया में 3 शयूं अगरि तुंहिंजे ज़हन नशीन थी वयूं त आख़िरत में सुरखरू हूंदी। सब खां पहिरीं ही जो तोखे ही नेमत मिली वञे जो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाती बबरकात खे उन जी इबादत सां राज़ी कर। ॿिया तौर तरीक़ा छॾ, तुंहिंजो रब तोसां तुंहिंजी इबादत जे ज़रिए सां राज़ी थींदो। जो किथे ईअं न थिए तूं इबादत खां मुंहुं मोड़ी ऐं चई मां पंहिंजे रब खे राज़ी करे सघंदुसि, महाल ऐं मुश्किल आहे। इबादत जो सबूत ही तुंहिंजे ताल्लुक़ खे, बंदगी जे ताल्लुक़ खे पंहिंजे परवरदिगार सां जोड़ींदो। कॾहिं बि ईअं न थी सघियो आहे जो के माण्हू बिना इबादत जे पंहिंजे रब खे राज़ी कयो हुजे। त फरमाईंदा सभ खां पहिरीं नेमत तोखे ही मिली वञे, इबादत जे ज़रिए सां पंहिंजे रब खे राज़ी कर। ऐं उन सां गॾोगॾु ॿी तोखे ही नेमत मिली वञे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा, शरीयत जी पाबंदी, फरमाननि ते अमल करण सां मदीने वारे साईं खे राज़ी कर। कॾहिं बि ईअं न थियो आहे जो के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो छॾियो हुजे, इत्तिबाए शरीयत छॾी हुजे ऐं उन खां नबी राज़ी थियो हुजे। मुंहिंजा दोस्त, महाल ऐं मुश्किल आहे इहा चीज़। अल्लाह जो रसूल अल्लाह जे तरफ़ खां जेको तरीक़ो खणी आयो, पंहिंजी उम्मत खे सेखारियईं, बसि पंहिंजे उम्मतीअ खां अल्लाह जो रसूल उन तरीक़े ते अमल करण सां ई राज़ी थींदो। 3 शयूं पाण में जुड़ियल आहिनि। अल्लाह खे बि राज़ी करिणो आहे तोखे, अल्लाह जे रसूल खे बि राज़ी करिणो आहे तोखे जन्नत में वञण जे लाइ, ऐं उन सां गॾोगॾु मख़लूक खे बि तोखे राज़ी करिणो आहे। मख़लूक उहा जेका शरीयत जे दायरे में हुजे, ऐं मख़लूक खे राज़ी करण जो मक़सदु फ़क़ति शरीयत जो ई उसूल अर्ज़ु करे रहियो आहियां। त मुंहिंजे अर्ज़ु करण जो मक़सदु ही त बुज़ुर्ग फ़रमाइनि था त मख़लूक खे राज़ी करण बि ज़रूरी आहे। मख़लूक खे छा सां राज़ी कजे? कि मुरीद उथी सवाल कयो उन बुज़ुर्ग खे, साईं मख़लूक खे कीअं राज़ी कयूं? पाण फ़रमायूं मख़लूक हमेशह ख़िदमत सां राज़ी थींदी आहे। अला हाज़ल कलाम बिमफ़हूम, अल्लाह इबादत सां राज़ी थींदो आहे, रसूल पंहिंजी इत्तिबाई फरमाबरदारी सां राज़ी थींदो आहे, मख़लूक ख़िदमत सां राज़ी थींदी आहे। सुभान अल्लाह। अगर तोखे 3 शयुनि मां का हिकिड़ी मिली वञे तॾहिं बि अधूरो नामुकम्मिल आहे। पर जे ख़ुशि नसीब खे अल्लाह जी इबादत भी मिली वञे, मदीने वारे साईं जी ग़ुलामी भी मिली वञे, मख़लूक सां उन्स ख़िदमत जी अज़ीम दौलत उनखे मिली वञे, इहो वक़्त जो वली बणिजी वेंदो आहे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।